रौनक वरी बि उन्हनि सां ई हुई। उन्हनि भरियल जेब सां दुनिया जी सुञाणप कराई ऐं ख़ाली जेब सां पंहिंजनि जी। जॾहिं पैसो कमाइण लॻसि त सम्झ में आयो त शौक़ त सिर्फ़ु अम्मा ऐं बाबा जे पैसनि मां पूरा थींदा आहिनि। पंहिंजनि पैसनि मां त सिर्फ़ु ज़रूरतूं पूरियूं थींदियूं आहिनि। खिलण ऐं मुस्कुराइण जो मूड न हुजे त बि खिलणो पवे थो। को जेकर पुछे त कीअं आहीं त जवाब में चवां थो मज़े में आहियां। हीअ ज़िंदगीअ जो ड्रामो आहे ऐं मुनाफ़िक़त आहे जंहिंखे हर माण्हू नाटक करे थो। माचिस जी ज़रूरत नथी पवे, हिते माण्हू माण्हू खां सड़े थो। दुनिया जा साइंसदान ॻोल्हिनि पिया त मरीख़ ते ज़िंदगी आहे या न, पर माण्हू इहो कोन थो ॻोल्हे त ज़िंदगीअ में ख़ुशी आहे या न। निंड ऐं मौत में छा फ़र्क़ु आहे? कंहिं ॾाहे केॾो न ख़ूबसूरत जवाबु ॾिनो आहे त निंड अधु मौत ऐं मौत मुकमिल निंड आहे। ज़िंदगी त पंहिंजे तरीक़े सां हलंदी आहे, ॿियनि जे सहारे त सिर्फ़ु जनाज़ा खॼंदा आहिनि। सुबुह थींदी आहे, शाम थींदी आहे, उमिरि ईअं तमामु थींदी आहे। को रोई दिलि विंदराए थो ऐं को मुस्कुराए दर्द लिकाए थो। कहिड़ी ख़ुदा जी करामत आहे त ज़िंदा इंसान पाणीअ में ॿुॾे थो ऐं मुर्दो पाणीअ में तरी अचे थो। बसि ही ज़िंदगी कंडक्टर जहिड़ी थी वई आहे। ज़िंदगीअ जो रोज़ जो सफ़र पर वञिणो किथे बि कोन्हे। हर सुवाल जो जवाबु मां ॻोल्हींदो रहियसि ऐं पंहिंजे कमरे में घिड़ण सां सभिनी सुवालनि जा जवाब मिली विया। छित चयो त ऊची सोच रख, पनखे चयो त थधो थी गुज़ार, घड़ीअ चयो त हर मिंट क़ीमती आहे, शीशे चयो त कुझु करण खां अॻु पंहिंजे अंदर में झाती पाए ॾिस, दरीअ चयो त दुनिया खे ॾिस, कैलेंडर चयो त अपडेट रहो ऐं दरवाज़े चयो त पंहिंजी मंज़िल खे हासिलु करण लाइ पूरो ज़ोर ॾे। लकीरूं बि वॾियूं अजीब थींदियूं आहिनि। मथे ते छिकिजी वञनि त क़िस्मत बनाए छॾीनि, ज़मीन ते छिकिजी वञनि त सरहदूं ठाहियो छॾीनि, चमड़े ते कढीनि त रत खूनी ॿाहिरि कढियो छॾीनि ऐं रिश्तनि ते छिकिजी वञनि त दीवार बनाए छॾीनि। हिकु रुपयो हिकु लख नाहे हूंदो, पर जे हिकु रुपयो हिकु लख मां निकिरी वञे त उहो लख नाहे रहंदो। उन करे उन रुपये खे संभाले रखो। बाक़ी दुनिया सभु फ़रेब ऐं ठगी धोखो आहे। उन करे अॼु ताईं आउं इहो न सम्झी सघियो आहियां त ज़िंदगी छा आहे। बसि एतिरो ज़रूरु सम्झो आहे त सभु कुझु विञाए छॾियो आहे। इहो सोचींदे त ज़िंदगी आहे छा? ही दौलत औलाद खे माइट जो दुश्मन बनाए थी ऐं औलाद दौलत ख़ातिर माइट खे मारे थो। बसि उन करे इहो सम्झण जी कोशिशि पियो करियां त ज़िंदगी आहे ऐं आउं छा आहियां।